कंदासीं त सिंध सरकार कारूंजर जबल जी नीलामी बाबत जारी थियल टेंडर रद्द करे छडियो आहे। अवामी तनक़ीद खां पोइ सिंध सरकार टेंडर रद्द करण जो नोटिफिकेशन जारी करे छडियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध सरकार कारूंजर जबल जी नीलामी बाबत जारी थियल टेंडर रद्द करे छडियो आहे। अवामी तनक़ीद खां पोइ सिंध सरकार टेंडर रद्द करण जो नोटिफिकेशन जारी करे छडियो आहे। ये अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध सरकार कारूंजर जबल जी नीलामी बाबत जारी थियल टेंडर रद्द करे छडियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी खां। अब्दुल ख़ालिक आगाह कजो त कारूंजर जबल जी नीलामी बाबत जारी थियल टेंडर रद्द कयो वियो आहे। छा अपडेट आहे हिन बाबत? जी साहब, सिंध हुकूमत पारां कारूंजर जबल लाइ जेको टेंडर छाया कयो उहो हिन वक़्तु रद्द कयो आहे। माइंस एंड मिनरल्स जो जेको डीजी आहे उन टेंडर जेको आहे कैंसिल करण जो नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो आहे। जॾहिं त थोरी देरि पहिरियां सूबाई वज़ीर मीर शफ़ी गुजाराणी सां बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। हुनजो इहो चवणु आहे त कारूंजर जबल सिंध जो हिसो आहे, हू कंहिं बि सूरत में हुनखे नीलाम न कंदा। जॾहिं त मां खे इहो ॿुधाईंदो हलां त काल्ह खां जेको आहे त हिन सिंध हुकूमत मथां अवाम पारां सख़्त तनक़ीद कई त कारूंजर जबल जेको सिंध जो विरसो आहे हुनजी जेका नीलामी आहे उहा सिंध जे रहवासियुनि खे कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। दानिश्वर लेखक ऐं ॿियनि माण्हुनि पारां हिनजी जेका आहे सख़्त मज़म्मत कई, जेखां पोइ सिंध हुकूमत मजबूरन जेको आहे त इहो टेंडर वापसि कराए छॾियो आहे। ऐं सिंध असेंबली में बि सूबाई वज़ीर मीर शफ़ी गुजाराणी असेंबली में ख़िताब कंदे चयो त कारूंजर जबल जो जेको मामिलो आहे उहो जेको आहे त रद्द कयो आहे। कंहिं बि सूरत में कारूंजर जबल खे जेको आहे त नीलाम न कंदा। जेखां पोइ डीजी माइंस पारां जेको टेंडर जारी कयो उहो अॼु लिखत में हुन रद्द करे छॾियो आहे। अब्दुल ख़ालिक मंगी अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी।